नाज़रीन, हैदराबाद में सिटी थाने की पुलिस 6 वगे खां पोइ कारोबार करण लाइ अघ मुक़रर करे छॾिया आहिनि। पुलिस एहलकारनि पारां दुकानदारनि रेहड़ी वारनि खां उगाड़ी जी वीडियो वायरल थी वई। पुलिस एहलकारनि पारां 6 बजे खां पोइ कारोबार लाइ रेहड़ी वारनि खां 100 रुपया ऐं दुकानदारनि खां 200 रुपया अघ मुक़रर कयो वियो आहे। वीडियो में सिटी थाने जा पुलिस एहलकार दुकानदारनि खां उगाड़ी कंदे नज़र अची रहिया आहिनि। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त हैदराबाद में सिटी थाने जी पुलिस 6 वगे खां पोइ कारोबार करण लाइ अघ मुक़रर करे छॾिया आहिनि। पुलिस एहलकारनि पारां दुकानदारनि रेहड़ी वारनि खां उगाड़ी जी वीडियो वायरल थी वई आहे। पुलिस एहलकारनि पारां 6 बजे खां पोइ कारोबार लाइ रेहड़ी वारनि खां 100 रुपया ऐं दुकानदारनि खां 200 रुपया अघ मुक़रर कयो वियो आहे। वीडियो में सिटी थाने जा पुलिस एहलकार दुकानदारनि खां उगाड़ी कंदे नज़र अची रहिया आहिनि।